असांजो पहिरों चैप्टर आहे की जीअं माण्हुनि पंहिंजूं निमाज़ां छॾे ॾिनियूं आहिनि, हिन दुनिया जी ज़िंदगीअ खे कुझु ज़्यादा क़रीब करे चुका आहिनि ऐं पंहिंजी करोड़े सालनि जी ज़िंदगी जेकी आख़िरत में मोमिननि खे अलाह ताला ॾियण वारो आहे हुन खे भुलाए चुका आहिनि। अॼु कंहिं बि भाउ खे निमाज़ जी दावत ॾे त हू पियो चए की मां काफ़िर आहियां। की साईं असां तोखे काफ़िर त कोन चयोसीं, तोखे चऊं था की निमाज़ क़ाइमु कर, रिज़्क़ हलाल खा, माण्हुनि खे नेकी तरफ़ बुलाए, बुराई खां रोकेनि, सिधी राह माण्हुनि खे ॾेखार, शैतान जी राह न ॾेखार। त माण्हू असां सां विड़ी था पवनि, चवनि था की भाई असां छा भला उन्हनि खे नऊज़ बिल्ला कोई शैतान जो रस्तो ॾेखारींदा। और पहिरीं ॻाल्हि जेको निमाज़ छॾनि था, क़ुरान में सूरत रूम आयत नंबर 31 में अल्लाह फरमाए थो वअक़ीमुस्सलाह वला तकूलू मिनल मुशरिकीन, निमाज़ खे क़ाइमु कजो और मुशरिकनि मूं न थी वञो। ही क़ुरान जा अल्फाज़ आहिनि और सही मुस्लिम 246 नंबर हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि माण्हू जे कुफ्र और ईमान, इस्लाम और शिरक जे दरमियान फ़र्क़ ई निमाज़ आहे। और जामे तिरमिज़ी जी हदीस आहिनि, जंहिं निमाज़ छॾे ॾिनी उन कुफ्र कयो। साईं निमाज़ वॾी क्रिटिकल आहे, निमाज़ खे न छॾियो, निमाज़ जो दामन हमेशह अपनायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि निमाज़ मोमिन जी जन्नत जी कुंजी आहे। हाणे कोई तव्हां घर था वठो, मिसाल कोई घर था वठो, तव्हांजे उन वटि घर जी चाबी न हुजे, तव्हां उन घर में कीअं रहंदा, उन घर में कीअं तव्हां वाबस्ता थी सघंदा। उन घर जी चाबी बि न आहे तो वटि। जॾहिं तूं आख़िरत में पुॼंदे अल्लाह ताला जे साम्हूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं, तो वटि जन्नत जी चाबी बि न हूंदी, पोइ तूं कीअं आख़िर जन्नत जी दावा करे सघें थो। न, अल्लाह खां डिॼ, अल्लाह खां ख़ौफ़ रख, निमाज़ क़ाइमु कर, रसूल जो चवण वठ ऐं अॻिते कम पंहिंजा सिधा रख। ॿी ॻाल्हि साईं कि माण्हुनि खे अल्लाह खां घुरण में छा थिए थो, अल्लाह तबारक ताला तो वाज़े फरमायो आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हे जेकी एॾी वाज़े तौर पर आयात मौजूदु आहिनि असांजे साम्हूं, छा इन आयतनि खां बाद में बि कि असां ॿिए कंहिंखे मदद जे लाइ पुकारियूं? इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ऐं अल्लाह तुंहिंजी इबादत कया आहियूं ऐं करंदा रहंदासीं ऐं कंदा आहियूं, और तोखां ई मदद घुरंदा आयासीं ऐं तोखां ई मदद घुरंदासीं ऐं तोखां ई मदद चाहींदासीं। इन जो फुल माने इहो थिए थो। उन आयतनि खां बाद बि कंहिं शख़्स खे इहो वहम बि थी सघे थो कि कोई शिरक में वञे, ॿिए शइ खे शेख अब्दुल क़ादिर जिलानी खे मदद खां पुकारे या गौसे पाक मदद पुकारे। कंहिं माण्हू खे इहा ॻाल्हि ज़हम ॾिए थी, बिल्कुलु कंहिं मुस्लमान खे ॻाल्हि इहा ज़हम नथी ॾिए, छो जे करे क़ुरान मेन शइ आहे। क़ुरान अगरि तव्हां क़ुरान पंहिंजो तर्जुमे में अगरि पढ़ियो आहे त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी कि छा हक़ आहे छा न हक़ आहे। तो जंहिं क़ुरान न आहे पढ़ियो उनखे छा ख़बर। मसलन अल्लाह तबारक ताला क़ुरान में चए थो अमन ख़लक़ अस्समावाति वल अर्द, केरु भला ज़मीन खे ॿुधायो, ज़मीन खे कंहिं ठातो आहे। वरी अल्लाह ताला चए थो अल्लाहुल्लज़ी ख़लक़ अस्समावाति वल अर्द, बेशक अल्लाह तबारक ताला ही ज़मीन और आसमान खे ठाहियो आहे। अल्लाह खां डिॼो ऐं अल्लाह खां घुरो, बेशक अल्लाह ताला जेको ज़मीन में आहे ऐं आसमान में आहे ऐं हिन ॿिनि जे विच में आहे, सभ जो मालिक आहे। भला तव्हां क़ुरान में उन आयत खे गौर नाहे कई, जंहिं आयत चए थी कि मुंहिंजो दोस्त अल्लाह आहे जंहिं मूंखे पैदा कयो आहे, और उहो कि जेको मूंखे खाराईंदो आहे और मूंखे पीआरींदो आहे, और उहो कि जेको मूंखे रस्तो ॾेखारींदो आहे, और उहो कि जेको मूंखे मौत ॾींदो और क़यामत जे ॾींहुं मूंखे वरी ज़िंदा करे छॾींदो, ऐं उहो कि जेको मूंखे बख़्शींदो, जंहिंखे मां उमेदु रखंदो आहियां कि क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो गुनाह माफ़ु कंदो ऐं मूंखे जन्नतनि में जंहिंजे हेठियों नदियूं थियूं वहनि दाख़िल कंदो इंशाअल्लाह ताला। असां तव्हांखे कुझु आयात ॿुधाईंदासीं मिठा भाउ दोस्तों, जेकी क़ुरान मां आयत हूंदियूं। सूरतुल नमल आयत नंबर 62 में लिखियल आहे अम्मा युजीबु तुर्रदा इज़ा दुआ, भला ॿुधायो केरु आहे जेको तकलीफ़ में दुआ करण वारे जी दुआ खे ॿुधंदो आहे। व यक्शिफु सूह, और उन जी तकलीफ़ दूर कंदो आहे। व यजअलकुम खुलफाउल अर्द, और केरु तव्हांखे ज़मीन ते ख़लीफ़ो ठाहींदो आहे। आ इलाहुम अल्लाह,
छा अल्लाह खां सिवा ॿियो कोई माबूद बि आहे जेको इहे कम करे? कलीला मां तज़क्करून, लेकिन तव्हां घटि ई गौर कयो था और घटि ई नसीहत हासिल कयो था। अल्लाह खां डिॼो ऐं अल्लाह जो ख़ौफ़ रखो। तव्हां दिलि में इहो सोचो कि हिकु ॾींहुं असांखे मरणो आहे, सम्झो था? हिकु ॾींहुं असांखे मौत ईंदो, पोइ उन मौत खां बाद जेको असांजी मदद करे, जेकी असांजी रहनुमाई करे, जेको असांखे बख़्शिश करे, उहो केरु आहे? उहो सिर्फ़ु मालिकुल मुल्क आहे कि जेको तव्हांखे बख़्शे सघे थो, ऐं उन खां ई बख़्शण जी उमेदु रखो।